सवें घरनि खे अञा बि शदीद नुक़सानु आहे त उहे किरी सघनि था, उन्हनि जा घर ज़बून थी सघनि था। असां हितां जेको आहे सो हिन प्लेटफॉर्म तां पंहिंजो अपील था कयूं आला अख़्तियारियुनि खे त ख़ुदारा शाहपुर जा अञा जे माना बेघर बणियल आवाम जी ऐं जेके जिन जूं भितियूं किरी पियूं आहिनि, किन जूं छितियूं किरी पियूं आहिनि, ऐं हीअ जेको आहे सो ख़ासि तौर ते टाउन इंतिज़ामिया खे त हीउ पाणी नेकाल कयो वञे। बरसाति सबक़ु असांजा घर मुतासिर थिया आहिनि। उनखां ॿिए नंबर ते वॾे मां वॾो असांजो नुक़सानु थियो आहे जेको हितां जी गटर लाइन ठाराई वई आहे। वॾे मां वॾो नुक़सानु इहो थियो आहे त जेको बि हिते नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वियो ऐं ठेकेदारनि पंहिंजे मनपसंदि ते कमु कयो, उन मां को बि माना कंहिं ग़रीब खे को बि रिलीफ कोन मिलियो। पुरजाने जे शहरनि ख़ासि करे उमराणी महला जे पाड़े वारनि जा वीचार ॿुधा, जिन जो चवणो त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे वोट भेरीअ त असांखे यादि कंदा, पर उनखां पोइ उहे हमेशह लाइ असांखे विखारे था छॾीनि ऐं वरी लियो पोखूं था पाइनि। ऐं जेको हीउ गटर लाइन ठहियलु आहे, जेको बरसाति जो नालो पिणु आहे, उहो बि जेको आहे नाक़स मटीरियल करे ठहियलु आहे ऐं उन में नाक़स मटीरियल इस्तेमालु करण खां गॾोगॾु जेको आहे उहो बंदि पियल आहे, जंहिंजे करे बि बरसाति जो पाणी ऐं गंदो पाणी घरनि में काइजी पए थो। कैमरामैन असद बुगियो खां गॾु ज़फ़र बुगियो, खिंती न्यूज़ शाहपुर जा।